नाज़रीन, खैरपुर मां रिपोर्टर अली गुल शर जी रिपोर्ट मूजिब खैरपुर स्टेट बैंक सखर जे तावन सां MCB बैंक खैरपुर ऐं सखर में 7 ॾींहनि लाइ प्रोग्राम मुनक़िद करायो वियो आहे, जंहिंमें बैंक अकाउंट होल्डर ऐं ॿियनि कारोबारी शख़्सियतनि खे पिणु दावत ॾिनी वई। कैंप्स लॻाए इफ़्तिताह पिणु कयो वियो, जंहिंमें सखर खैरपुर जो इंचार्ज शफ़क़त अली सुमरो हुयो। 7 ॾींहनि जे प्रोग्राम में जनरल मैनेजर एजाज़ अहमद शेख रुबिन काटी इफ़्तिताह कयो। इन मौक़े ते जनरल हेड नौशरो फ़िरोज़ नसीर अहमद, रीजनल हेड सखर साजिद अली, हेड सर्विस मंसूर अली ऐं बैंक स्टाफ जन मौजूदु हुआ। उन मौक़े ते सखर खैरपुर जो इंचार्ज शफ़क़त अली सुमरो आयल महिमाननि खे अजरक टोपी ऐं ॿिया तोहफ़ा पिणु ॾिना। शफ़क़त सुमरो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त बैंक मुल्क जी मईशत जो वॾे में वॾो किरदारु अदा कंदी आहे। शफ़क़त सुमरो वधीक ॿुधायो त अकाउंट होल्डरनि जी रक़म सवन जी हिफ़ाज़त करे थी। असांजो प्रोग्राम मुनक़िद कराइण जो मक़सदु आहे नौजवान कारोबारी ऐं शहरियुनि खे त जीअं मोबाइल ऐप, ATM ऐं काफ़ी सारा फ़ाइदा हासिल करे सघनि। उन मौक़े ते ताजरनि, सरकारी ऑफिसरनि, मौज़ शख़्सियत शिरकत कई।